सभई मोज़िज़ मेहमान जेके हिन तरफ़ वेठा आहिनि ऐं हिन तरफ़ सभिनी खे हक़ मौजूद। मां सम्झां थो त इनखे साल खन जो अरसो थी वियो आहे जो अदी शाइस्ता हीउ जेको किताबु आहे देस ऐं वेस इहो PDF में मूंखे मोकिलियो हुयो ऐं पोइ चयो वें त फ़क़ीर साईं जे हवाले सां जंहिंजा इहे गुफ़्ता आहिनि उन्हनि जी शख़्सियत जे हवाले सां मां किताबु मुरतब करे रही आहियां, उन जे फ़न उन जी शख़्सियत जे हवाले सां, त तव्हां बि इन जे हवाले सां कुझु लिखी ॾियो। सो मां मुख़्तसिर जेको पंहिंजो तासुर लिखियो हुयो हिन किताब में मौजूदु आहे। फ़क़ीर ग़ुलाम हैदर गुजर जूं ॻाल्हियूं ऐं गुफ़्ता जॾहिं मां पढ़ां थो या असीं पढ़ूं था त असांखे वतायो फ़क़ीर बि यादि अची थो वञे, जंहिंजा गुफ़्ता पिणु लोक ॾाहप जो मजमूओ हूंदा हुया, भंडार रहिया आहिनि ऐं वताए फ़क़ीर जा उहे गुफ़्ता डॉक्यूमेंट थिया, गॾु कया विया, कंहिं कया उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी अब्दुल कादिर मंगी साहब कंहिं ज़माने में वतायो फ़क़ीर कॉन्फ्रेंस कराई हुई ऐं वताए फ़क़ीर जे हवाले सां केतिरा ई मज़मून मकाला उहो अलॻि किताबु छपियो हुयो। मां सम्झां थो त हीअ असांजा जेके वॾड़ा आहिनि, ॾाहप ऐं दानिश जा भंडार आहिनि ऐं अलॻि माण्हू आहिनि, इन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि बेसाख़्ता ॻाल्हियूं आहिनि उहे हवा में हवा थी वञनि थियूं, उहे जॾहिं पाण हलिया वञनि था त उन्हनि जूं ॻाल्हियूं बि उन्हनि सां गॾु मिटीअ में दफ़न थी वञनि थियूं। पर उहे ॻाल्हियूं जॾहिं अब्दुल गनी अयाज़ भट्टी साहब जहिड़ो माण्हू डॉक्यूमेंट करे थो, हुसाम मेमून साहब वेठो आहे जेको चवंदो आहे त शयुनि खे डॉक्यूमेंट कयो, शिकारपुर जे हवाले सां हू शयुनि खे, किरदारनि खे, माॻनि खे डॉक्यूमेंट कंदो आहे। मां सम्झां थो त जेको बुनियादी कमु कयो आहे, जेको अहम तरीन कमु कयो आहे, इहो भट्टी साहब कयो आहे, अब्दुल गनी भट्टी साहब। असां उनखे सलाम पेश कयूं जंहिं पंहिंजी मुहबत जो या दोस्तीअ जो या अक़ीदत जो हक़ अदा कयो आहे ऐं फ़क़ीर जा कई सवें गुफ़्ता आहिनि जेके हुन गॾु कया आहिनि। मां